अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां जी मेज़बान सबिन मेमन। नाज़रीन, अॼो के प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मुल्की सियासी सूरत हाल जी ऐं गॾोगॾु सिंध में लागू रेन एमरजेंसी थर जी सूरत हाल ऐं सिंध में जेके इम्कानी बरसातूं आहिनि उन हवाले सां सिंध हुकूमत कहिड़ा उपाउ वरिता इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे जमात इस्लामी अॻवान असदुल्ला भुट्टो साहब। वॾी महिरबानी भुट्टो साहब, तव्हां असांखे प्रोग्राम में टाइम ॾिनो। भुट्टो साहब, हिन वक़्तु जेका मुल्क में बरसातूं सैलाब वारी ॿोॾ वारी सूरत हाल आहे, इस्लामाबाद में सियासी पार्टियुनि जा धरना ऐं एहतजाज बि जारी आहिनि, इन सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी में तव्हांजी बि महिरबानी ऐं सिंध टीवी जी महिरबानी जो मूंखे पंहिंजे ख़्यालात जे इज़हार जो मौक़ो ॾिनो आहे। ॻाल्हि इहा आहे त धरना त 14 अगस्त खां वठी हलनि था पिया ऐं हाणे उहे मुज़ाकरात बि शुरू थी विया आहिनि ऐं ॿिन्ही फ़रीक़नि जे दरमियान में केतिरा ई दौर बि थिया आहिनि ऐं उनजो फाइनल दौर सुभाणे थियणो आहे। पर मुंहिंजे ख़्याल में जेका असल सूरत हाल आहे उहा वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा ते ॻाल्हि फाथल आहे, छाकाणि त वज़ीर आज़म खे कोई बि मजबूर नथो करे सघे इस्तीफ़ा ॾियण जे लाइ ऐं दस्तूर में का अहिड़ी शिक कोन्हे का त पार्लियामेंट या कोई ॿियो उनखे को मजबूर करे सघे। अलबत्ता पार्लियामेंट उनजे ख़िलाफ़ हिकु अदम एतमाद जी तहरीक पेश करे सघे थी, पर छाकाणि सभु सियासी जमातूं हुन सां गॾु आहिनि ऐं ॿिन्ही ऐवाननि जो इजलास बि केतिरनि ॾींहंनि खां जारी आहे, जंहिंमें सभिनी पार्टियुनि पाण में हिकिड़ी यकजहती जो इज़हार कयो आहे। ॿिए तरफ़ जेको आहे कादरी साहब ऐं इमरान ख़ान साहब आहिनि ऐं उन्हनि जो बि ज़िद आहे त न जेसिताईं नवाज़ शरीफ़ इस्तीफ़ा न ॾींदो तेसिताईं असां वापसि न वेंदासीं। सो हाणे इहा जेको डेडलॉक आहे इन जे लाइ उमेद ॾेखारी वई आहे त सुभाणे जे मुज़ाकरात में इन जो को न को हल निकिरंदो। असांजी बि दुआ आहे त अलाह करे निकिरी अचे। पर भुट्टो साहब, हिन वक़्त जेके ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं, जेके नतीजा कढिया वञनि था, उहे इहे ई आहिनि त एहतजाज कंदड़ धुरियूं वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा खां हटी करे का ॻाल्हि न पियूं कनि। छा का तरमीम अहिड़ी आंदी वेंदी जंहिं ते ॿई धुरियूं मुतफ़िक़ थी सघनि या विच वारो को रस्तो ॻोल्हियो वेंदो, या वज़ीर आज़म जे महीने ताईं जेको आहे इस्तीफ़ा जे हवाले सां जेको गौर कयो पियो वियो अॻु में उहो थी सघंदो, या अहिड़ो को रस्तो कढियो वेंदो जंहिंसां वज़ीर आज़म जेको आहे सो हेॾां होॾां थी सघे या एहतजाज कंदड़ धुरियुनि जो जेको मुतालबो आहे अधु जे हवाले सां पूरो थी सघे? असल में दस्तूर में काई बि अहिड़ी तरमीम कीअं थींदी त हिकिड़ो वज़ीर आज़म जेको आहे उहो महीने जे लाइ इस्तीफ़ा ॾींदो। ॾिसो न, इस्तीफ़ा त को माण्हू केॾी महिल बि ॾेई सघे थो ऐं काई पार्टी हुनखे ॿीहर जेका आहे एहतजाज करण वारी धुरियूं त भली चवनि, पर कानूनदान जेके आहिनि, मां पाण बि कानूनदान आहियां। ॾिसो न, हिकिड़ो माण्हू जॾहिं इस्तीफ़ा ॾींदो आहे त उहा इस्तीफ़ा महीने जे लाइ न हूंदी आहे या साल जे लाइ न हूंदी आहे, या हूंदी आहे त मां कमु कंदुसि या कंदी आहे न कमु न कंदुसि। इन करे इस्तीफ़ा त हिकिड़ो अख़्तियार आहे जंहिंमें उहो पंहिंजे न कमु करण जो ऐलान कंदो आहे। त इन करे इहा ॻाल्हि त असांखे सम्झ में नथी अचे। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त जंहिं ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो पियो वञे उहो इहो आहे त बाबा इस्तीफ़ा जेका आहे उनखे कंहिं शइ सां वाबिस्ता कयो वञे, नथी कयो वञे, अटैच कयो वञे। ऐं उहा इहा थी सघे थी त भाउ जीअं कमीशन ठहे थी सुप्रीम कोर्ट जे जजनि जी ऐं उनजा नाला जेके आहिनि उहे इमरान ख़ान साहब या कादरी साहब जे मर्ज़ी जा हुजनि ऐं उहे जेके रिपोर्ट ॾियनि त उन नतीजे में ॿीहर इलेक्शन थिए ऐं पोइ वज़ीर आज़म उनजे ऐवान टूण जी सिफ़ारिश करे ऐं ॿीहर इलेक्शन थिए, या वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾिए ऐं ऐवान को ॿियो माण्हू वज़ीर आज़म मुंतख़िब करे वठे। त इन करे इहा ॻाल्हि ईअं त थी सघे थी, या इहो बि थी सघे थो त भाई जेकॾहिं का हिकिड़ी जेका कमीशन आहे उहा का असैम्बली जे मेंबरनि ते मुश्तमिल हुजे जेका इन क़िस्म जी ॻाल्हि करे, त इन क़िस्म जी जेके शराइत ते त का ॻाल्हि थी सघंदी आहे। बाक़ी महीने जी इस्तीफ़ा जी ॻाल्हि जेका आहे इहा असांखे सम्झ में नथी अचे। आख़िरी ॻाल्हि इहा मां हिन में तव्हांखे ॿुधाए छॾियां वाज़ी तरह सां त ॾिसो, असां बि 77 में तहरीक हलाईसीं, आख़िर में भुट्टे साहब जे इस्तीफ़ा खां असां बि हथु खणी वियासीं, छाकाणि त डायलॉग जेको आहे हुन में ज़रूरी न आहे त उहे माण्हू 5 जेके नुकात रखनि था, 8 नुकात रखनि था या केतिरा बि नुकात रखनि था, सभु जो सभु मञिजी वञनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में को जमहूरियत में जिते मञाइण जमहूरियत आहे उते कंहिं जी ॻाल्हि मञण बि जमहूरियत आहे। त इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे त असां कोशिशि करे रहिया आहियूं त इन ॻाल्हि में का विचो रस्तो निकिरे। अलबत्ता इहे जेके जेको जरगो ठहियो आहे, जेको असैम्बली जरगो ठाहियो आहे, उन्हनि इहो ऐलान कयो आहे त जेकॾहिं हिननि पाण में न ठहिया या मुज़ाकरात नाकाम थिया त जरगो जेको आहे उहो पंहिंजे एजेंडा जो ऐलान कंदो, पंहिंजे जेको आहे उन फ़ैसिले जो या उनजे मामलात खे निभाइण जे लाइ कंहिं रस्ते जो ऐलान कंदो ऐं क़ौम खे साम्हूं ॻाल्हि रखंदो, हाणे क़ौम जेको फ़ैसिलो करे। त मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त अञा हिन मामले में कुझु वक़्तु लॻंदो। असांजी दुआ आहे त ख़ुदा करे सुभाणे हे पाण में छा जरगो नाउमीदी ॾेखारे थो हिन मामले में? हिन वक़्त ताईं हेसि ताईं जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि, ॻाल्हियुनि जा दौर थिया आहिनि, असल में ॻाल्हियुनि जे दौरनि जी बि ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं कोई बि हिकिड़ी धुर न मञी त उनखे कोई छा करे सघंदो।
ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हुकूमत बि जेका आहे उनखे बि ॻाल्हियुनि करण जे लाइ या इमरान ख़ान साहिबु या डॉक्टर ताहिर कादरी साहिबु ॻाल्हियुनि करण जे लाइ जेके ॻाल्हियूं कनि था असां सुठी तवक़ा रखूं था त अलाह कंदो ठही वेंदा, जे न ठहंदा त बिल आख़िर जरगे खे त पंहिंजे मुख खे इज़हार करणो पवंदो। अच्छा, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे पंजाब में बरसातूं ऐं बोड केतिरा ई माण्हू फौत थी विया आहिनि, इंतिहाई ख़राबु सूरत हाल आहे। अॼु शहबाज़ शरीफ़ साहिबु ॻाल्हाईंदे चयो मीडिया सां त पाकिस्तान जी तारीख़ जो बदतरीन सैलाब आहे। हिन वक़्तु जेतिरो पाणी ऐं जेतिरो बरसातूं थियूं आहिनि, तव्हां सम्झो था त हुकूमत जेकॾहिं पंजाब हुकूमत इन ते कंट्रोल न करे सघी त पोइ इहो बि एहतजाज कंदड़ धुरियुनि खे हिकिड़ो रस्तो मिली वेंदो, हिकिड़ो इशू मिली वेंदो त पंजाब हुकूमत इन तरह आवाम खे रिलीफ ॾियण में बि नाकाम वई आहे। हिकिड़ो ॿियो तव्हां सम्झो था त पंजाब हुकूमत लाइ हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे आज़माइश वारी आहे। मुंहिंजे ख़्याल में त इन सैलाब जा 3 अलॻि अलॻि रुख आहिनि। पहिरियों रुख त इहो ई आहे जेको तव्हां ॿुधायो था त बाबा पंजाब हुकूमत जो कमु आहे त पंहिंजा सभु वसाइल उतां जे माण्हुनि जे मथां ख़र्च करे ऐं उन माण्हुनि खे रिलीफ ॾिए ऐं बंद जेके आहिनि उनजी हिफ़ाज़त करे ताकी बंदनि मां पाणी जेको आहे लंघे वञे ऐं बंद ऐं बैराजूं जेके आहिनि उहे सलामत रहनि। ऐं ॿी ॻाल्हि आहे आवाम जी इमदाद ऐं उनखे जेको ग़रीबनि खे ॿाहिरि निकिता आहिनि उनखे इमदाद करणु, उनजी ॿीहर बहाली ऐं ॿिया मामलात। ज़ाहिर आहे जेकॾहिं उन में कोताही कंदा त उन में सभु माण्हू उन ते तनक़ीद कंदा, असां बि तनक़ीद कंदासीं। छो इमरान ख़ान छड़ो करे हुकूमत जी नाहाली जेका आहे उन ते तनक़ीद करण लाइ असां बि वेठा आहियूं, असां अॻे बि उन ते तनक़ीद कई, आईंदा बि कंदासीं। त इन करे इहा तनक़ीद जेका आहे उनजो को रुकावट का शइ न आहे। ॿी ॻाल्हि जेका उहा आहे त हाणे धरने वारनि खे बि इहा ॻाल्हि सोचणु खपे त क़ौम ॿुॾे थी ऐं तव्हां जेको आहे इलेक्शन जो ऐलान था चाहियो, क़ौम ॿुॾे थी ऐं तव्हां चओ था त असांजी सियासत हले, असां न वेंदासीं। त मां सम्झां थो त उन्हनि खे बि हिन सूरत हाल में पंहिंजे मुल्क ते गौर करणु खपे। टी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त इहो पाणी जेको आहे इहो भारत छॾियो आहे ऐं भारत जे इन पाणी छॾण सां जेको सिंध पाकिस्तान में ॿोॾ आई आहे या पंजाब में ॿोॾ आई आहे या सुभाणे सिंध में पहुचंदी, असां सिंधी ॿुॾंदासीं। त इन करे असुलु जेको आहे असांखे गॾिजी करे इन ॻाल्हि ते बि सोचणु घुरिजे त पंजाब जेके पंहिंजे मुल्क में डेमूं ठाहियूं आहिनि, पंजाब जेके बैराजूं भारत जेके डेमूं ठाहियूं आहिनि, भारत जेके बैराजूं ठाहियूं आहिनि, जेके डेमूं ठाहियूं आहिनि ऐं उनजा पाणी जेके आहिनि उहे असांखे ॿोड़िनि था पिया। अॻे बि ईअं ई थियो, हाणे बि ईअं ई थो थिए पियो। त इन करे असांखे इन ॻाल्हि ते सॼी क़ौम खे इन ॻाल्हि ते बि सोचणु खपे त कालाबाग डैम जेकॾहिं न हुजे त उन सां गॾु वूलर बैराज बि न हुजे। जेकॾहिं कालाबाग डैम न हुजे त भारत जेके डेमूं नथो ठाहे थो उनखे बि असांखे रोकण लाइ गॾियल स्ट्रेटेजी सिंध खां वारनि ऐं पंजाब वारनि खे पूरे मुल्क जे माण्हुनि खे गॾिजी करे ठाहिणी पवंदी। ऐं मुंहिंजे ख़्याल में सिंध में बि जेको आहे इहो ॿोॾ अची रही आहे। अॻे बि ईअं ई थियो हुयो, छाकाणि त इहो पाणी जॾहिं हिकु जॻह ते गॾिजे थो त दरिया जे अंदरि जेका कैपेसिटी आहे उहा त महदूद आहे। हाणे बि चवनि था त 5 लख हिकिड़े पासे आहे त 6 लख ॿिए पासे आहे। त हाणे 5 ऐं 6 माना 11 लख पाणी जॾहिं इहो सिंध में पहुचंदो त सिंध जे अंदरि बि तबाही मचाईंदो। असांजे कच्चे में माण्हू रहनि था, केतिरा बाजरा सिंधी रहनि था, उनजो माल आहे, घर आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, उहे सभु तबाह थी वेंदियूं, सॼो उनजा स्ट्रक्चर जेके आहिनि तबाह थी वेंदा। त इन करे असांजे सिंध हुकूमत खे बि पहिरें खां वठी एहतियाती तदाबीर अख़्तियार करणु खपनि ऐं असांजी सिंध हुकूमत खे सभिनी कमनि खे छॾे अवलियत जेका आहे उहा ॿोॾ जे सताइल जे इमदाद लाइ प्लानिंग। अच्छा भुट्टो साहब, जेका पंजाब में हिन वक़्तु सूरत हाल थी आहे, जेके बरसातूं थियूं, लाहौर में तमामु घणियूं बरसातूं थियूं, उनखां पोइ जेको भारत मां पाणी आयो, केतिरा ई घर ड्रही पिया आहिनि, माण्हू बेघर थी विया आहिनि, दरबदर थी विया आहिनि, माण्हू पाणी जे रेलनि में वही विया आहिनि। त तव्हां सम्झो था इहे पंजाब हुकूमत जी ग़फ़लत चई सघिजे थो या हिकिड़ी कुदरती आफ़त आहे या वक़्त खां अॻु में जेका उपाउ वठणु घुरिजनि उहा न वठी सघी पंजाब हुकूमत, जो त धरणनि ऐं एहतजाजनि जी सियासत खे मुंहुं ॾियण में हुकूमत जेको आहे सो बिज़ी रही तमामु घणो। मुंहिंजे ख़्याल में त उन्हनि खे इन ॻाल्हि जो अंदाज़ो थियणु खपंदो हो त आख़िर जॾहिं बरसातूं थियनि थी वई त उनखे इन जो एहतियात करणु खपंदो हुयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त इन में जेके भारत जूं डेमूं आहिनि उन्हनि जो बि वॾो हिसो आहे। इन करे हाणे भारत खे ऐं पाकिस्तान खे मुज़ाकरात जे ज़रिए हिक ॿिए खे आगाह करण जो को निज़ाम वज़ा करणु खपे त जीअं जॾहिं बि भारत को पाणी अचे थो या उहो छॾे थो त उनजे लाइ अॻुवाट जेको आहे इतलाह जो को निज़ाम हुजणु खपे ताकी असां गॾिजी करे ऐं आवाम खे बचायूं। इंसान आहे त उन करे मुंहिंजे ख़्याल में त इहा जेका पंजाब जी हुकूमत जी इहा कमज़ोरी बि आहे। ऐं नवाज़ शरीफ़ बि जेका हर भरू खामखा जे लाइ भाई दोस्तीअ जा हथ वधाए थो, पर उन में इन्हनि खां बुनियादी ॻाल्हि ते बि गुफ़्तगू करण जी ज़रूरत आहे त आईंदा पाणी जे लाइ इतलात ऐं उन्हनि जी मौसम आहे ऐं उन्हनि जी जेके कैपेसिटी आहे उन ते पाण में मालूमात जो तबादलो इहो तमामु ज़रूरी आहे। हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ ऐं ख़ान साहब ॿई जेको आहे निकितल आहिनि माण्हुनि सां मुलाक़ातूं करण लाइ, जिते जिते बरसातनि जे करे पाणी जे करे नुक़सानु थियो आहे। ॾिसो, माण्हुनि सां मुलाक़ात करण सां माण्हुनि खे कुझु न मिलंदो। असल में माण्हुनि खे त उनजी जेका इंतिज़ामिया आहे उनखे उते उन
जेके माण्हू निकिरी रहिया आहिनि उनखे खाधो खुराक पूरी तौर ते फराहम करणी आहे। उन जो उन जा जेके घर तबाह थिया आहिनि उनखे रिहेबिलिटेशन जो मसइलो आहे। अहिड़े नमूने उन जानवर ऐं बीमारियूं आहिनि इलाज जो मसइलो आहे। ऐं सभ खां वॾो मसइलो इहो आहे त उहे जेको बंद ऐं बेराजियूं आहिनि उनजी हिफ़ाज़त थियणु खपे ताकी पाणी जेको आहे उतां गुज़री वञे। इहो सभ खां वॾो चैलेंज आहे। मुंहिंजे ख़्याल में असांजी फ़ौज खे बि इन में पंहिंजो हिसो अदा करणु घुरिजे ऐं करे बि रही आहे, अञा वधीक हिसो अदा करणु घुरिजे। कंदड़ धुरियुनि जे हवाले सां इहा ॻाल्हि इहो अंदाज़ो हयो पियो त हिन वक़्तु जेका पंजाब में सूरत हाल आहे, हुकूमत जी सॼी मीडिया जो जेको ध्यानु आहे सैलाब या बरसातुनि जे हवाले सां जेको कमु थी रहियो आहे उते डाइवर्ट थी वियो आहे त हीअ एहतिजाज कंदड़ धुरियुनि जो जेको ज़ोर आहे हो डाइवर्ट घटि थी वेंदी और जेको आहे सो मंज़र तां हटी वेंदा या पर हिन वक़्त ताईं ॾिठो वञे त उन्हनि माण्हुनि जो अञा ताईं उहो धरणे वारे हंध ते वेहण छा हुकूमत जे लाइ अञा ताईं इहो फ़िक्रमंदी जो नाहे मक़ाम त हुननि खे इहो त हे माण्हू तव्हां उथी वेंदा या डाइवर्ट थी वेंदी उन्हनि जी जेका पोज़ीशन आहे, पर ईअं थी न सघियो आहे। तव्हां सम्झो था त हे माण्हू अञा ताईं इन कंडीशन में बि उते वेठा आहिनि त इहो हिकिड़ो पंहिंजी जॻह ते ॾुखियो ज़रूरु आहे हुकूमत जे लाइ। बिल्कुलु इहो ॾुखियो सुवालु आहे ऐं उन्हनि जे पंहिंजे हिकिड़े रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे त 14 अगस्त खां वठी वेंदे अॼु 9 सेप्टेंबर ताईं त मुंहिंजे ख़्याल में 3 हफ़्तनि खां बि वधीक टपी विया हूंदा, 22-24 ॾींहं थी विया आहिनि। त इन सॼे वक़्त में उहे मायूं औरतूं ॿार नंढा वॾा उते मैदाननि में वेठा आहिनि ऐं उन्हनि जे धरने जेको आहे उन्हनि हिकिड़ो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। पर उन सां गॾोगॾु इहो बि पंहिंजी जाइ ते सुवालु आहे त पहिरीं दफ़ो सभई अपोज़िशन जी जमातुनि जमहूरियत ऐं सिस्टम खे बचाइण लाइ हुकूमत ऐं गॾिजी करे इन जे लाइ पार्लियामेंट में आवाज़ु उथारियो आहे। इहो बि पहिरियों दफ़ो थियो आहे त ॿिनि जेके असेंबलियूं आहिनि सेनेट ऐं क़ौमी असेंबली उनजो गॾियल इजलास एॾो तवील अरसे खां वठी हले थो पियो ऐं हुन ऐलान कयो आहे त इहो हलंदो रहंदो। त मुंहिंजे ख़्याल में ॿिन्ही पासनि खां ज़ोर आज़माई जेका थिए थी उन में बिलाख़िर नतीजो मुज़ाकरात हुजणु खपे। इन करे असां धुरियुनि खे इहा ॻाल्हि ते ज़ोर ॾींदासीं त बाबा तव्हांखे लचक ॾेखारे ॿिन्ही धुरियुनि खे, माना इमरान ख़ान साहब खे बि ऐं कादरी साहब ऐं होॾां जेको आहे हुकूमत नवाज़ शरीफ़ खे इन में लचक ॾेखारणु खपे तां त हिन मुल्क जो भलो थिए। हिन वक़्तु मुल्क जी इक़्तिसादियात तबाह थी आहे, हिन वक़्तु जेको आहे ॿोॾि जे करे माण्हू तबाह थिया आहिनि ऐं उनखां पोइ जेको आहे मुल्क जे अंदरि हिकिड़ी सियासी बेचैनी ऐं हिकिड़े मुल्क जे अंदरि हिकिड़े आवाम जे अंदरि उणतुण पैदा थी आहे। तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में सभिनी धुरियुनि खे पंहिंजे इन ज़िमेदारी जो अहसासु करणु खपे ऐं मूंखे इन ॻाल्हि ते यकीन आहे त इनशाला सुभाणे मुज़ाकरात में अलाह खां दुआ आहे त को इन मां रस्तो निकिरे। भुट्टो साहब हिन सूरत हाल में चीन जे सदर जो जेको दौरो मुलतवी थियो आहे इनखे तव्हां कीअं था ॾिसो? चीन जे दौरे जी जेका सदर जे दौरे जी मुलतवी थियणु आहे इहो पाकिस्तान लाइ सुठो समझणु न आहे। छो त असल जेका जहिड़ो आहे उन जहिड़े में खान साहब जो त इहो बयान बि साम्हूं आयो आहे त उहो अञा कर्ज़ ॾियणु अचे पियो जेको पाकिस्तान जी अवाम खे लाहिणो हुजे। ॾिसो न कर्ज़ वठी करे ऐं ॿियल अमेरिका खां बि कर्ज़ वठूं था, IMF खां कर्ज़ वठूं था, असां जेको आहे वर्ल्ड बैंक खां कर्ज़ वठूं था, जेकॾहिं चीन खां कर्ज़ वठूं त कहिड़ी नई ॻाल्हि थी पई। ॿी ॻाल्हि इहा आहे त असुलु जेको मसइलो आहे उहो इहो आहे त पाकिस्तानी जेको एनर्जी क्राइसिस हुया उन लाइ चीन जो सदर अचे पियो हिते मुआदा पियो करे त उहे पाणी हिते पंहिंजे बिजली जा प्लांट लॻाईंदा ऐं बिजली जी फराहमी जो इंतज़ामु कंदा। मुंहिंजे ख़्याल में इहो क़ौम जे लाइ तमामु ज़रूरी आहे। असांजा शहर बि ॿुधायूं ॿुॾ पिया आहिनि ऐं ॻोठण वीचारा त बिजली जो मुंहुं ॾिसण लाइ जेको सिकनि था पिया। असां वटि कोई 5-6 कलाकनि जी जेकॾहिं लोड शेडिंग आहे त ॿारनि में 10-12 कलाक जी लोड शेडिंग बि अहिड़ा इलाइक़ा बि आहिनि। त इन करे मां सम्झां त मां हाणे बलूचिस्तान वियोसि, उते हुननि चयो त असां वटि 18 कलाक बिजली नथी अचे पई ऐं पाणी जे लाइ उते जेको आहे पाणीअ जे लाइ मोटर जे ज़रिए पाणी ज़मीन मां कढंदा आहिनि, पाणी दरिया कोन्हे को। उहे चवनि लसॿेले वारा ऐं ॿिया जेके आवारनि जा ऐं ॿिया माण्हू चवनि पिया त असांखे जेकॾहिं मशीन बिजली अचे त असां पाणी मशीन जे ज़रिए हलायूं। त मुंहिंजे ख़्याल में बिजली जेका आहे असांजी क़ौमी ज़रूरत आहे, इक़्तिसादी ज़रूरत आहे, ज़राअत जी बि ज़रूरत आहे ऐं सनअत जी बि ज़रूरत आहे। ऐं उनजे लाइ जेको चीन जे सदर जो दौरो हुयो तमामु क़ीमती हुयो ऐं हिन धरणे जे करे जेको मुलतवी थियो आहे मुंहिंजे ख़्याल में इहो असांजो क़ौमी नुक़सानु आहे ऐं असांखे इन ॻाल्हि ते मिली करे सोचणु खपे त असां हिन बिजली जे बहिरान खे कीअं हल कयूं। भुट्टो साहब ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ कोशिशि कंदासीं सिंध जे कुझु इश्यूज़ ते पिणु ॻाल्हि ॿोल करे वठूं। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो पर वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। भुट्टो साहब
तव्हां सम्झो था त चारई सूबा हिन सूरत हाल में मुतासिर थिया आहिनि। इस्लामाबाद पाकिस्तान जी गादी वारो हंधु आहे, पर कराची में जेको दहशतगर्दनि ख़िलाफ़ सिंध हुकूमत टारगेटेड ऑपरेशन शुरू कयो उहो केतिरे हद ताईं मुतासिर थियो आहे? साल गुज़री चुको आहे, पर गुज़रियल कुझु ॾींहंनि खां ईअं महसूस थी रहियो आहे त कराची में दहशतगर्दी ऐं टारगेट किलिंग जूं वारदातूं हिकु दफ़ो ॿीहर ज़ोर वठी रहियूं आहिनि। 4 खां 6 माण्हू टारगेट किलिंग जे वर चढ़ी वञनि था, जेको हिकिड़ो रूटीन मामूल आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त असांजी छाकाणि त तरजीहात में तब्दीली अची वई आहे, उन जो फ़ाइदो दहशतगर्दनि वरितो आहे। हाणे जॾहिं असांजी फ़ौज जो त जेका इस्लामाबाद जे बचाव जे लाइ फ़ौज होॾे वेंदी, होॾो जेको असांजी हले थी ऑपरेशन अज़ब, उनजे त उते बि फ़ौज मसरूफ़ आहे। असांजे जेका मशरक़ी ऐं मग़रबी बॉर्डर्स आहिनि उन जी सूरत हाल ते बि फ़ौज मसरूफ़ आहे। त हाणे आख़िर हिते जेका ऑपरेशन हले पई उनजा बि केरु उनखे संभाले? हुकूमत पई संभाले, चाहे गवर्नर साहब जो सिंध हुकूमत या मरकज़ी हुकूमत। हाणे मरकज़ी हुकूमत उन धरननि में ऐं उन में जेका पई आहे, सो इन करे मुंहिंजे ख़्याल में त हाणे हिन असांजी जेका हिते अमन जी या हले पई ऑपरेशन, उहा रोले में पइजी वई आहे, या उहा ईअं सम्झो त बेगानगीअ जो शिकार आहे, उनखे पुछण वारो कोन्हे को। हुकूमत जूं तरजीहात ऐं हुकूमत जा जेके मसरूफ़ियात आहिनि उहे ॿिए पासे हली विया आहिनि, जंहिंजो फ़ाइदो जेको आहे दहशतगर्दनि खे मिले थो। असां सिंध वारा अमन जी तलाश में आहियूं, असांखे ख़ुदा करे अमन मिले, इन करे असां त चवंदासीं त जल्दी इहो मसइलो हल थिए त जीअं असां हिते। पर भुट्टो साहब, शुरू वारा 4-5 महीना जेका सिंध हुकूमत जी हिकिड़ी अटेंशन रही हुई, वज़ीर आज़म साहब इन विच में 3 भेरा दौरा कया, आर्मी चीफ बि आयो, तव्हां सम्झो था उहा अटेंशन बाक़ी न रही आहे? छो त शहरनि में सूरत हाल इहा आहे जो ॾींहुं ॾिठे जो माण्हुनि खे टारगेट कयो वञे थो। कुझु ॾींहं अॻु में मज़हबी अॻुवाण जे पुट खे टारगेट कयो वियो हो। उन खां पोइ बहिराणियुनि जी सूरत हाल इहा आहे जो धाड़ेलनि जो आज़ार लॻो पियो आहे ऐं माण्हू भुंग भरे आज़ादु थियनि था, न की को पुलिस जे कंहिं रोल अदा करण जे। असां अब्बास कामिली जे पुट जी शहादत ते उन सां ताज़ियत बि कयूं था ऐं उन्हनि जे पुट जे लाइ दुआ बि कयूं था त अलाह ताला उनखे शहीदनि में आला दर्जो अता फ़रमाए। पर ॻाल्हि इहा आहे त इहा वाक़िअतनि असांजे लाइ सभ खां वॾो सुवालु आहे, ऐं पाकिस्तान में ख़ासि तरह सां इहो मज़हबी नफ़रतूं ऐं मज़हबी झगड़ा पैदा करण जे लाइ मुख़्तलिफ़ तबक़नि मसलकनि खे पाण में विरहाइण जी ख़ौफ़नाक साज़िश आहे। सो अहिड़े नमूने सां हीअ जेको दहशतगर्दी आहे इहा वरी सुर खणी रही आहे, इहा इन में ॻाल्हि साबित थिए थी। तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे त अंदरूनी सिंध बि सूरत हाल इहा आहे त उते धाड़ा वधी विया आहिनि, उते जेको आहे पंहिंजो चोरियूं वधी वियूं आहिनि, उनखां पोइ अगवा वधी विया आहिनि, उनखां पोइ बसियुनि जी फुर वधी वई आहे। ऐं इन बदअमनी जे करे जो सबबु जेको आहे उहो इहो आहे त हुकूमत जी तवजह न रही आहे। मुंहिंजे ख़्याल में असांजे इन धरननि मां असांखे फ़ाइदो त घटि थियो आहे, पर नुक़सानु वधीक थियो आहे। इन करे असां त चवंदासीं त ख़ुदा करे मुज़ाकरात कामयाबु थियनि ताकी हिन मुख़्तलिफ़ जेके मसाइल आहिनि उहे हल थियनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हाणे जेकॾहिं सिंध में जॾहिं पाणी पहुचंदो त कचे जा माण्हू ॿाहिरि ईंदा, उहे वीचारा जॾहिं ॿाहिरि अची वेहंदा त उन्हनि खे वधीक जेको आहे फुर जो मौक़ो मिलंदो, उन्हनि माण्हुनि जे आड़ में जेको आहे वधीक बदअमनी जे फैलजण जो इम्कान मौजूदु आहे। बंदनि जी निगरानी जे हवाले सां असां कुझु प्रोग्राम हिन हवाले सां अॻु में करे चुका आहियूं, पर सभ खां वॾो मसइलो सिक्योरिटी जो हूंदो आहे त उते जेका 24 कलाक निगरानी आहे, ख़ासि करे राति जे पहर में, त उहो मुमकिन कोन्हे को, धाड़ेलनि जो एॾो आज़ार लॻो पियो आहे। मां इन करे चयो न त असल में छा आहे त बंद जेके आहिनि उन बंदनि ते बिजली कोन्हे का, ऐं बिजली न हुजण जे करे माण्हू जॾहिं उते माल ऐं माण्हू अची रहंदा त उहो माल उनखे चोरी थींदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेके ख़ुदि उहे आबदार हूंदा या जेके बेलदार हूंदा उहे कीअं गश्त करे सघंदा जो उते उन्हनि खे अगवा जो पंहिंजो जेकॾहिं ख़तरो हुजे त घर खां ॿाहिरि केरु निकिरंदो, ऐं क़दम क़दम ते पुलिस त बीहारे नथी सघिजे पई। त इन करे असां सम्झूं था इहा अमन अमान जेको आहे इन करे बि ज़रूरी आहे त जीअं असांजा बंद महफ़ूज़ रहनि। छो त बंदनि में जॾहिं पाणी ईंदो आहे उन वक़्तु उन जी निगरानी इन करे थींदी आहे त जेकॾहिं किथे बि लूण पइजी वञे ऐं उते किथे पाणीअ जो टुंग ऐं सुराख़ थिए त उनखे फौरी तौर ते बंदि करण जी ज़रूरत हूंदी आहे। इन करे असां सम्झूं था त हिन वक़्तु असांजे सिंध जे अवाम जे जेका ज़िंदगियुनि बचाइण लाइ ज़रूरी आहे त हिते अमन अमान क़ाइमु थिए ऐं कराची में बि अमन क़ाइमु थिए। छो त कराची जेका आहे उहो असांजो अहम शहर आहे, पाकिस्तान जो मिनी पाकिस्तान आहे, असांजो इक़्तिसादी हब आहे, ऐं हिते जेकॾहिं इहा बंदि न थींदी त पोइ हीउ जेको सरमायो अचे थो उहो बि न ईंदो, ऐं उनखां पोइ हिते इंडस्ट्री जेका आहे उहा कीअं हली सघंदी। अच्छा भुट्टो साहब, सिंध हुकूमत जी कारकर्दगी जे हवाले सां तव्हां छा चवंदो? छो त हिन वक़्तु कुझु वक़्तु अॻु में जेको थर जो मामिलो आयो अॻियां असांखे, जंहिंखे हिन वक़्तु ताईं हुकूमत सही नमूने सां हुनखे हैंडल न करे सघी आहे, जेकॾहिं दहशतगर्दी आहे जंहिं ते अञा ताईं टारगेटेड ऑपरेशन त हले थो पर उनजा उहे नतीजा साम्हूं न अची सघिया आहिनि, तोड़े त हुकूमत पंहिंजूं केतिरियूं वज़ाहतूं हुन ते ॾेई चुकी आहे,
मुल्क में जेकॾहिं हिते सिंध में जेकॾहिं पाणी अचे थो इम्कानी जेके बरसातूं बि पवनि थियूं रेन एमरजेंसी लागू कई वई आहे त सिंध हुकूमत जी कारकर्दगी खे तव्हां कीअं ॾिसंदो तव्हां उन्हनि माण्हुनि खे रिलीफ ॾियण जे हवाले सां तव्हां सम्झो था जेकॾहिं सिंध हुकूमत माण्हुनि खे उहो रिलीफ न ॾेई सघी त सिंध हुकूमत जी कारकर्दगी ते केतिरा ई सवाल उथी सघंदा कुझु वक़्तु अॻु में अॻूणे सदर आसिफ ज़रदारी पंहिंजे काबीना मेंबरनि सां गॾिजाणी बि कई उन्हनि खे वार्निंग ॾिनी त पंहिंजनि खातनि में पंहिंजी कारकर्दगी खे सुधारियो ऐं आवाम सां गॾिजाणियूं कयो आवाम सां मिलो इहा ॻाल्हि सही आहे त हिते असां वटि सभ खां वॾो मसइलो इहो ई आहे त सिंध हुकूमत जी कारकर्दगी जेका आहे उहा बयाननि ताईं महदूद आहे सिंध हुकूमत जी कारकर्दगी जेका आहे उहा फोटो सेशन ताईं महदूद आहे अॻे बि ॾिसो त असांजे सिंध में जेको टोड़ी बंदि जेको टुटो उहो हुकूमत जी न हली बल्कि हुकूमत जे पंहिंजे हुन सां नालीअ करे उहो टुटो हुयो ऐं हाणे बि सिंध जे माण्हुनि खे ख़दशो इहो आहे त ईअं न थिए त वरी कथा बंदि जेका आहे उहा टुटी पए अॻे बि असांजी सिंध जी जेका आहे अपर सिंध जी तक़रीबन अधु आबादी जेका आहे उनखां मुतासिर थी आहे ऐं वीचारा उहे माण्हू जिन जे घरनि में नियाणियूं असांजियूं उहे वीचारियूं रोडनि ते वेठियूं ऐं तमामु हिकिड़ी ख़राबु सूरत हली अहिड़े नमूने सां ॿियो जेको मसइलो थर जो आहे उहो बि इहो ई आहे त थर में बि जेको आहे सिर्फ़ु फोटो सेशन आहे बाक़ी उते का कारकर्दगी कोन्हे उते जेको आहे उन माण्हुनि जे मसाइल खे हल करण जे लाइ को ख़ासि हिन महिल ताईं कारकर्दगी साम्हूं न अची सघी आहे असां सम्झूं था त वज़ीरनि खे इहा ॻाल्हि सही आहे त वज़ीर जेके आहिनि छड़ो दफ़्तरनि में वेठा आहिनि छड़ो एसी गाॾियुनि जी फ़िक्र अथनि त मूंखे नई गाॾी मिले उनखे पंहिंजे छड़ो TADA ऐं पंहिंजे मराद जी फ़िक्र आहे आवाम जे मसाइल जी फ़िक्र कोन्हे उस्ताद वीचारा उलंदा था उथनि पिया उस्ताद वीचारा जेके आहिनि उहे दाऊं था कनि जेके जिन इम्तिहान पास कया आहिनि त बाबा असां इम्तिहान पास कयो आहे असांखे नौकरियूं ॾिनियूं वञनि हुकूमत वाइदा कया आहिनि अॻे बि हुकूमत तव्हांजी हुई त हाणे बि हुकूमत तव्हांजी आहे जे नाहे त उन मसइले खे कंहिं तरीक़े सां कंहिं इंसाफ़ सां कंहिं तरीक़े सां उनखे ॿियनि खातनि में खपाए वञे ॿियनि खातनि में उनखे नौकरियूं ॾिनियूं वञनि या त ॿिया स्कूल खोलिया वञनि उन जे लाइ गुंजाइश पैदा कई वञे पर इहो त कोई तरीक़ो कोन्हे त माण्हू रोडनि ते वेठा आहिनि वीचारा एहतिजाज कनि था कॾहिं लाड़काणे में था कनि कॾहिं सकर में था कनि कॾहिं कराची में था कनि कॾहिं हैदराबाद में था कनि पर उन वीचारनि जो ॿुधण वारो कोन्हे हटी उन्हनि खे चइजे तव्हां जेका आहे न हलायो भई तव्हांजे हुकूमत ई तव्हांजी हुकूमत ई उन्हनि खे सभु कुझु ॾिनो हुयो सो मुंहिंजे ख़्याल में इहा जेका हिन वक़्तु हुकूमत जी कारकर्दगी आहे इहा बज़ाते ख़ुदि तमामु अफ़सोसनाक आहे ऐं असां सम्झूं था त इहा अफ़सोसनाक इन जी जेका कारकर्दगी आहे इहा सिंध खे ॿोड़ण जो ज़रियो न बणिजी वञे अलाह पनाह में रखे अलाह सिंध जे अवाम खे सिंध जे सवा ॼणनि खे इन में बचाए अच्छा भुट्टो साहब जमात इस्लामी जो पंहिंजो को ख़िदमत ख़ल्क़ या रिलीफ जो को अहिड़ो इदारो आहे जी असांजो इदारो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असां पंजाब में बि उनखे एक्टिव कयो आहे उते उन्हनि जी ख़िदमत थी रही आहे असां त इहे जेके हिते सिंध में बि अॻे आया असां कश्मीर खां वठी कराची ताईं हर जाइ ते उनजी ख़िदमत कईसीं बल्कि उहो जॾहिं कराची अचणु लॻा त असांजी लिसानी ऐं नफ़रत फैलाइण वारी पार्टियुनि ऐलान कयो त उहा हिते जेको आहे कोई बि जेको आहे न अचे असां ऐलान कयो त न ईंदा हीअ जेका आहे सिंध जो हिसो आहे ऐं सिंध जेका आहे उहा कराची खां वठी कश्मीर ताईं हिकिड़ी सिंध आहे अल्हम्दुलिल्लाह उहे हिते आया असां उन्हनि जी ख़िदमत कईसीं अॼु बि बचो जेको आहे उहा ख़िदमत ऐं जमात इस्लामी जे उन ख़िदमत जो एतिराफ़ करे थो असां नियाणियुनि जी ख़िदमत कईसीं असां ॿारनि जी ख़िदमत कईसीं असां वॾनि जी ख़िदमत कई हथा खे वापसीअ जे लाइ उनखे बसियूं बि करे ॾिनोसीं उनखे वञण महिल कुझु पैसा बि ॾिनासीं त अलाह ताला क़बूल फरमाए असां थर जे लाइ बि उते बेशुमार खूह खोटराया आहिनि बेशुमार उनजी ख़िदमत कई आहे अनु ॾिनो आहे ॿियूं शयूं जेके असां खां थी सघियूं उन्हनि जी ख़िदमत कई आहे आईंदा बि ख़िदमत कंदासीं असां हाणे हिकिड़ी वॾी इस्पताल ठाहिण जो प्रोग्राम ठाहियो आहे जेको थर जे अंदरि ठहंदी इंशाअल्लाह अच्छा कहिड़ी बि कंहिं ख़ासि बीमारी जे हवाले सां न जनरल इस्पताल हिकिड़ी हूंदी ताकी थर जे माण्हुनि खे थर में काई इस्पताल कोन्हे का सरकारी इस्पतालनि में जेको आहे दवाऊं कोन्हनि त डॉक्टर बि कोन्हे नारा बि लिखिया पिया आहिनि चवण लाइ सभु कुझु आहे पर अमलनि उते दवा बि कोन थी मिले पई सो इन करे असां सोचियो आहे त उते हिकिड़ी वॾी जनरल इस्पताल ठाही वञे जंहिंमें ऑपरेशन बि हुजे जंहिंमें ज़चा बचा ऐं जेका आहिनि औरतुनि जे लाइ बि हुजे उते जेको आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे इलाज जे लाइ बि हुजे इनशाला असां उहा इस्पताल जेका खोलींदासीं उहा अल्लाह ताला चाहियो त हिकिड़ी वॾी मायार जी ऐं उतां जी ख़िदमत जो ज़रियो बणिबी अच्छा भुट्टो साहब प्रोग्राम जे आख़िर में ज़िक्र कंदासीं अहम अवामी इशू बल्दियाती चूंडनि जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जे हुकुम मुताबिक़ 15 नवंबर 2014 ताईं डेडलाइन ॾिनी वई बल्दियाती चूंडनि जे हवाले सां पर सिंध ऐं पंजाब हिन वक़्त ताईं उन ते का कानून साज़ी न करे चुकियो आहे न कई आहे गुज़िरियल हुकूमत बि पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई उन में बि इन शइ खां नटायो वियो केतिरा ई मामला थिया तकबंदियुनि जे हवाले सां मुखालिफ़ धुर जी पार्टियुनि खे एतिराज़ रहिया तव्हां सम्झो था त अञा ताईं कानून साज़ी न थियण अञा ताईं जेके आहिनि हुकूमतूं नथियूं चाहिनि त की बल्दियाती चूंडूं थियनि ऐं इख़्तियार आवाम जी हेठी सतह ताईं मुंतक़िल थियनि मुंहिंजे ख़्याल में बल्दियाती इंतिख़ाबात
इस्लामाबाद जे लाइ पीपल्स पार्टी जी हुकूमत जी ऐं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत जी पार्टी पॉलिसी मिड़ी साॻी आहे, छाकाणि त इहे कॾहिं बि बल्दिया इंतिख़ाबात कराईंदा आहिनि। उहे बि त इन ते मुतफ़िक़ा कोड़ आवाज़ नथियूं हा, उथारनि। इन करे त असल में मसइलो अदालत में आहे। हाणे ॾिसो न, उन में हुननि जेके अटकलूं कयूं आहिनि, पहिरीं अटकल इहा कई अथऊं त बाबा जेको इन जी वोटर लिस्ट ऐं हदबंदियूं आहिनि उन जे लाइ मसइलो आहे। हाणे हदबंदियूं केरु कंदी, चई इलेक्शन कमीशन कंदी। हाणे इलेक्शन कमीशन करे ई कुझु कोन थी। इलेक्शन कमीशन त पाण मुंतज़िर आहे त सिंध हुकूमत ऐं पंजाब हुकूमत कानून साज़ी करे हा, ॿुधाइनि। उन जे लाइ कानून साज़ी जेका थियणी आहे उहा कानून साज़ी कोन थी थिए। उन जे लाइ जेका तयारी थियणी आहे उहा तयारी कोन्हे का। वोटर लिस्ट खे जेको रिवाइव कयो वेंदो आहे उहो हिन महिल ताईं न थी सघियो आहे। तंहिंजी माना त हिन जी इलेक्शन कराइण जी नियत ई न आहे। ऐं वरी हाणे हे जेको सैलाब अचे थो इहो वधीक हुनखे बहानो मिली वेंदो त असां सैलाब में फसियल आहियूं। थियल हुजनि हा, तव्हां सम्झो था त जेको अवाम खे हेठी सतह ते इख़्तियार मुंतक़िल हुजनि हा त सूरत हाल कुझु बहितर कंट्रोल करे सघे। जी हा, मां सम्झा इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे त जेकॾहिं इहो हुजे हा त इहे जेको बोर्ड जी सूरत हाल आहे उन में ज़िले जा नाज़िम, तालुकनि जा नाज़िम या उते जेके मुख़्तलिफ़ शहरनि जा ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि जा जेके मेयर या चेयरमैन या जेके बि हुजनि हा उहे ऐं का जेके उतां जा काउंसलर हुजनि हा, मर्द ख़वातीन उनजी ख़िदमत बि कंदा, उनजो जेको आहे मामलात खे डील करण में आसानी बि थिए हा। हाणे त उते सवाइ सरकारी ब्यूरोक्रेसी जो को माण्हू ई कोन्हे को। जेकॾहिं बलदियाती इंतिख़ाब थियल हुजे हा त हिकिड़ो अवामी हिकिड़ो जेको आहे वॾी तइदाद में वॉलंटियर्स जो तइदादु हुजे हा ऐं उहे काउंसलर ऐं उहे चेयरमैन जेके आहिनि इन जी ख़िदमत जे लाइ अॻिते वधंदा ऐं उन सां सिंध जो में जेका सूरत हाल आहे उहो वधीक इत्मिनान बख़्श थिए हा। भुट्टो साहब, अञा ताईं कानून साज़ी न थी आहे सिंध हुकूमत ऐं पंजाब हुकूमत तरफ़ां। कानून साज़ी खां पोइ बि तकबंदियुनि जे हवाले सां 6 महीना लॻी सघनि था। छा सिंध हुकूमत इन हवाले सां तव्हांजी पार्टी सां को राब्तो कयो आहे, का मुशावरत कई वई आहे? असां पाण उन सां राब्तो कयोसीं, पर उन जे बावजूदि उन्हनि जेको आहे हिन महिल ताईं उनजो को मुस्बित जवाबु कोन ॾिनो आहे। ऐं मां सम्झां थो त हुननि जो इरादो ई कोन्हे त उहो राब्तो कीअं कंदा, छाकाणि त उन्हनि पहिरीं बि कॾहिं कोन कराई आहे इलेक्शन ऐं आईंदा बि उनखे न कराइण जो को असांखे आसार नज़र नथा अचनि। पर मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त असां सूबे सरहद जे तरफ़ां जिते असांजे वज़ीर आहे बलदियात जो, उते असां केतिरा दफ़ा वज़ीर आला खे लिखी ॾेई चुका आहियूं। उनखां अलावा इलेक्शन कमीशन खे लिखी ॾेई चुका आहियूं, पर इलेक्शन कमीशन जेका आहे उन्हनि मामलात खे हल करण लाइ तयारी न आहे। इन सां लॻे इहो त हुकूमत मर्कज़ ऐं सूबा जेके आहिनि उहे इलेक्शन कराइण जे लाइ कोई संजीदा न आहिनि। भुट्टो साहब, आख़िरी सवाल तव्हां करणु चाहींदमि त हुकूमतनि खां जॾहिं हुकूमत जे नुमाइंदनि खां इहो सवाल कयो वञे थो त उहे चवनि था मामिलो सुप्रीम कोर्ट में आहे। जॾहिं त सुप्रीम कोर्ट हुकुम ॾेई चुकी आहे त कानून साज़ियूं न ते कयूं वञनि, इलेक्शन कमीशन मुंतज़िर आहे त न ते कानून साज़ी सूबनि तरफ़ां कई वञे, उनखां पोइ तकबंदियुनि जो अॻियां जेको मरहला आहिनि मुकमल थी सघंदा। त इहो ज़िम्मेवारी आख़िर कंहिंजी आहे जॾहिं त मामिलो बिल्कुलु क्लियर आहे, सुप्रीम कोर्ट जे हुकुम बावजूदि उन्हनि ते अमल नथो कयो वञे, हिक ॿिए ते ज़िम्मेदारी रखी वञे थी? असल में ॻाल्हि इहा आहे त हुकूमत वारा ॻाल्हि ईअं था कनि ॼण उहे अपोज़िशन में वेठा आहिनि या उनजो हुकूमत सां वास्तु। बाबा, सुप्रीम कोर्ट में सरकारी वकील हूंदो आहे जेको हुकूमत पाकिस्तान जो वकील हूंदो आहे, सूबनि जा वकील हूंदा आहिनि। उन वकीलनि खे चवनि न त सुप्रीम कोर्ट में जेके मामलात पेंडिंग आहिनि उनखे फटाफट उनखे निभाइनि। ईअं जेको आहे पंहिंजे जेको वज़रात कानून आहे उनखे चवनि त बाबा कानून साज़ीअ लाइ जेके तक़ाज़ा आहिनि उनखे पूरा कया वञनि। ईअं जेका इलेक्शन कमीशन जेका आहे उनखे बि हुकूमत चवंदी, त इन करे कमु त सॼो हुकूमत खे करिणो आहे। इन करे हुकूमत जी नियत ई न आहे त तंहिं करे न कानून साज़ी थी थिए, न सुप्रीम कोर्ट में उनजा वकील जेके आहिनि उहे कुझु करे रहिया आहिनि, न जेको आहे इलेक्शन कमीशन खे ई हू दबाव विझी या उनजे ज़रिए जेको आहे पंहिंजो कुझु करे रहिया आहिनि। बसि हर को अटकल करे थो पियो त मां हो हुनखे हुन में अटकायां, हो हुन में अटकायां। मुंहिंजे ख़्याल में मां सम्झां थो इहा सॼी ज़िम्मेदारी घुमी फिरी सूबाई हुकूमतनि ऐं मर्कज़ी हुकूमत ते अचे थी ऐं इहा बलदियाती इंतिख़ाबात दस्तूर जो तक़ाज़ा बि आहे ऐं असांजे मुल्क जी ज़रूरत बि आहे ऐं असांजी ख़्वाहिश बि आहे त अलाह करे इहे अख़्तियारात जेके आहिनि उहे हेठी सतह ताईं मुंतक़िल थियनि। पर MNA MPA जेके सरकार नामदार जा आहिनि उहे बेबस कीअं थींदा? हिन वक़्तु सभु कुझु उन्हनि जे हथ में आहे, उहे नथा चाहिनि त हिन मुल्क में बलदियाती इलेक्शन थिए। वॾी महिरबानी भुट्टो साहब, तव्हां असांखे प्रोग्राम लाइ टाइम ॾिनो। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थो थिए। सुभाणे ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।